बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अज असां फे अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। फे अखर जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं ऐं लफ़्ज़नि खे जुमलनि में कमाणींदासीं। पर उन खां पहिरीं तव्हांखे उहे टे लफ़्ज़ ॿुधाइबा जंहिं लफ़्ज़ जी शुरूआत में फे जो आवाज़ अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे विच में फे जो आवाज़ अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में फे जो आवाज़ अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि फज़ल, असफल, आसिफ। इहे हुआ टे लफ़्ज़। हाणे तव्हांखे उहो लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जेको कमेंट्स में तव्हां माना ॿुधाईंदव। उहो लफ़्ज़ आहे फ़रत। अचो त हाणे फे अखर जा आवाज़ पढ़ूं ऐं लफ़्ज़ पढ़ूं। फे जे मथां ज़बर है आवाज़ निकिरंदो फ। फे जे हेठों ज़ेर है आवाज़ निकिरंदो फे। फे जे मथां पेश आवाज़ निकिरंदो फ। फे जे पोयों अलफ आवाज़ निकिरंदो फा। फे जे पोयों वाव आवाज़ निकिरंदो फू। फे जे पोयों वाव सां गॾु मथां ज़बर सां आवाज़ निकिरंदो फऊ। फे जे पोयों वाव मथां पेश सां आवाज़ निकिरंदो फू। फे जे पोयों ये आवाज़ निकिरंदो फे। फे जे पोयों ये मथां ज़बर सां आवाज़ निकिरंदो फे। फे जे पोयों ये ऐं हेठां ज़ेर सां आवाज़ निकिरंदो फी। फ, फे, फ, फा, फो, फौ, फू। फे, फे, फी। ये हुआ आवाज़। हाणे अचो त लफ़्ज़ पढ़ूं। फ़तील, फिजान, फुरूग, फातिह, फोतो, फौलाद, फुट, फेरोज़ो, फैसलो, फीट। ये हुआ फे आवाज़ जा लफ़्ज़। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।